बुधो बुधो छोरो पेके जनवारो सॼी रात मच्छरन में बैठा खुदा जो रहमत जा पेके जो कयो पियो अचे रमज़ान नफल पढ़ तो फर्ज जो सवा फर्ज पढ़ तो 70 फर्जन जो सवा एकड़ो जुम्मो पढ़ तो 70 जुम्मन हाने पे मूंखे हिकिड़ो मुल्लो पुछे साईं भला रमज़ान में माण्हू मस्जिद में घणा छो था अचनि मुझो रमज़ान में वॾा शेताउन आंदा आहिनि ॿधल नंढनि खां ढेड़ीअ वारा बि ॾाढा आहिनि हा असांजी हुकूमत अचे पोइ ॾिसूं तूं निमाज़ खुदा जो जे तो तरसां तहज्जुद न पढ़ियो त निमाज़ न पढ़ंदे अंदर जी हाँ शुरुआत थी वही भाउ राशिद ॿुधायो न मौलाना अब्दुल गफूर हैदरी सेनेट जो डिप्टी चेयरमैन ॾाढा तो जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां दीन जा दुश्मन मत समझो असां डॉक्टर खालिद के शहीद करे रक्त में वेंजारे रब दे रवानो क्यों मौलाना फजल रहमान थे खुद का हमला किया एक जमीयत वाला मायूस थी था ना 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 रक्त जे आखिरी कतरे ते दीन जे दुश्मन से लड़ा जा रहा है केड़ा केड़ा मुजाहिद जो बैयत त बुलंद क्यों बैयत तहां हो न इलेक्शन में को आलिम तो भी है तबसरा था कर मुल्ला चढ़ंदा हुई को मुल्ला चढ़ा त लहंदा ठप घोड़ मां कुर्सी जी गाल तो क्या मत हम जो कुछ समझो सिंधी बोली एड़ी ने पाई असांजी हुकूमत अचे असांजी ॾाढ़ी हूंदी पहिरें बटण ते तुंहिंजी ॾाढ़ी हूंदी टे बटण ते जो हुकूमत हुकूमत वर दबदबो हाणे गवर्नमेंट ऐलान कियो त 26 फरवरी खां पहिरियों पंहिंजो सिम वेरीफाई करायो न त 26 खां पोइ आजा मेरे बालवा तेरा इंतजार है टाड़ो टाड़े वञो ठेड़ीअ में वञो सकर वञो ख़ैरपुर मोबाइल जी दुकान ते कतार लॻी पई आहे जहिड़ी उमिरि जी टिकट पिया जेको पियो अचे घरां अंगूठो गॾु जल त हाँ मां हैदराबाद पाँच सिम वेरीफाई कराने में उते हिकिड़े पोड़े के खणी आया व्हील चेयर ते हथ पिया ॾकनि सभु वाइब्रेशन मुझो चाचा तुंहिंजे अंगूठे जा निशानी ठही विया आहिनि तोखां छा वठनि चई न वरी बि चवे न थोड़ी कोशिशि गवर्नमेंट गवर्नमेंट खबरदार बादशाह भलो हूंदो त दीन वधंदो हजरत उमर साईं 5000 मस्जिदूं ठारायूं ॾाढा छो न था जो सुभान अल्लाह ऐं जाजो कायम अली जादो जे मदरसा बंदि कयो मस्जिद मुंहिंजे चवण खां सवाइ न ठाहियो छो भंगा बस कर कंजा मुल्क तुंहिंजे पीउ जो आजा जमीन भी अलाह जी मस्जिद भी अलाह हे त पार्क पिया ठाहिनि नुसरत पार्क बेनज़ीर पार्क बिलावल भुट्टो ज़रदारी इनके वरी सीएम जी किट लॻल आहे बिलावल भुट्टो ज़रदारी कुर्सीअ जो चक्कर पार्क ठहराईंदा पर हज़रत उमर से 5000 मस्जिदूं ठहरायूं ॾाढा छो न था चओ बुलंद आवाज़ 50 हिक मस्जिद में जंहिंमें 900 जामा मस्जिदूं हिक मस्जिद में खतीब मुक़रर कई रिपोर्ट वरितई फलानी मस्जिद में घणा माण्हू था अचनि नमाज़ ते क़ुरान जो दर्स ॿुधण रिपोर्ट आई 18000 माण्हू मोहम्मद जे क़ुरान जो दर्स ॿुधण ईंदा इनजे करे हज़रत अली जंहिं खां पुछो अली मस्जिद में मज़ो आहे या जन्नत में मज़ो आहे मुंहिंजे सोने अली जो जवाब पुछा सोने अली फरमायो जे मां अली खां थो पुछे त पोइ जन्नत खां वधीक मस्जिद में मज़ो आहे अली छाजे करे जे जन्नत में वञण सां अली ख़ुशि थींदो मस्जिद में अचण सां अली जो अल्लाह हुज़ूर फरमायो जंहिं माण्हूअ जी दिलि मस्जिद सां अटकियल आहे दिल कैके दींदा त पोइ रोड ते राम भटकणा पवंदा हा भगा बि जारी चोरा से न ॾींहुं थियो मूंसां ॻाल्हाई
पो तोखे कंहिं चयो ते हिन डबो पेक खे दिल ॾे। दिल रब जी मिल्कियत न ॾे कंहिंखे। दिल कुरान सां लगा, दिल मस्जिद सां लगा, दिल मक्के मदीने सां लगा, दिल काबे सां। इन जे करे त हर माण्हू जी तमन्ना आहे त मक्के मदीने वञे, पर टे माण्हू कॾहिं बि हज ते कोन वेंदा। हाणा हिकु ज़रदारी, नवाज शरीफ, इल्ताफ हुसैन। ज़रदारी हज ते न वेंदो छो त शैतान खे पथरियूं हणियूं, भाव खे पथरियूं हणबियूं। नवाज शरीफ हज ते कॾहिं न वेंदो छो त मथो कूड़ाइणो आहे। मस्जिद 13 लख ॾेई मथे ते रोंबो करायो अथई। हाणे इहो हज ते कीअं? ऐं हज अथव ई आशिकनि जी इबादत। हज ते वञूं था न, रब छा थो चए, कपिड़ा लाए, 2 चादरूं पा, मथो बि उघाड़ो कर, बूट बि लाए, हज करे बस कई। हा मौला हाणे मथो कूड़ा। गंजो थी गंजो हिननि छोरनि जी विच ते सींदे कढियो मुड़सो डब्बो पेक थियो पियो। असां 2005 में हज ते वियासीं, उते हिकिड़ो मीरनि जो छोरो मूंसां गॾो हज ते, मथो न पियो कूड़ाए, रोए पियो। से मूंखे ॿियो को पैकेज ॾियो, मां मथो न कूड़ाया, मुंहिंजा वार हे पी कटाइनि। पाकिस्तान में आशिक़नि मुंहिंजे वारनि ते, मुंहिंजो वार प्यारा आहे त पोइ हज ते जो आहे माणे वटि वेठो हुजे। हेॾे छाजा हिते आयो आहे त गंजो थियणो पवंदो। जे रब चवे उहो ई कर, रब तो चए जे मां चवां उहो ई कर, मरण खां पोइ जे तूं चवंदे मां रब उहो ई कंदसि। ज़ोर सां ज़रदारी हज ते न वेंदो छो त शैतान खे पथरियूं हणियूं। नवाज शरीफ हज ते न वेंदो छो त मथो कूड़ाइणो आहे। इल्ताफ हज ते न वेंदो छो त टेलीफोन ते हज न थींदो। काइम अली शाह खे त 7 खून माफ़। वॾा मुतालबा पियो करे, वॾा मुतालबा। लाल मस्जिद ख़त्म कई, मदरसा ख़त्म कयो। फौज जॾहिं आई कराची में त जुलूस कढाई, फौज जी हिमायत, मुतहदा जे सरबराह टेलीफोन ते खिताब कई जे जेको हिन जुलूस में न ईंदो उहो काफ़िर आहे। आयो वरी पाण बि कोन। जाले दबा हाणे त धोती धूड़ अथसि। मदरसनि जो मुहाफ़िज़ अल्लाह, कुरान जो मुहाफ़िज़ अल्लाह, मदीने जो मुहाफ़िज़ अल्लाह। कुरान के जीअ में ये अज़मत है कुरान। बच्चन कुरान पढ़ियो आहे, दस्तार अल्लाह। कुरान जो पहिरियों सबक कहिड़ो आहे? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभई तारीफ़ुन अल्लाह जे लाइ, जहाननि जो पालींदड़, पंहिंजा पाले, परावा पाले, सजन पाले, दुश्मन पाले, मुस्लमान पाले, पर काफ़रनि खे बि अल्लाह पियो रोज़। ॾाढा था चओ सुभान। नमाज़ नथा पढ़ूं त बि ॾिए थो, रोज़ो नथा रखूं त बि ॾिए थो, मस्जिद में नथा अचूं त बि ॾिए थो, हज ते नथा वञूं त बि कावड़ियो वेठो आहे, कावड़ियो वेठो आहे त बि रहमत पियो करे। कंहिं चयो हल तुंहिंजे कावड़ में आहे कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार अलाए छा। कावड़ियो वेठो आहे त बि रहमत जा मींहं पियो वसाए। जे रब खे राज़ी कंदासीं, ख़ुदा जे ज़ात जो कसम, अल्लाह खे सुञाणो, अल्लाह खे सुञाणो। क़ुरान जी मेहनत, मदरसे जी मेहनत, नबीअ जी मेहनत, आलिमनि जी मेहनत, तबलीग जमात जी मेहनत। ये तबलीग वारा बिस्तरा खयूं पिया हलनि, इन्हनि जो मेहूं चोरी थी वञे। हाणे राईविंड जो इज्तिमा थियो 2 किस्तनि में, हिक किस्त में 14 लख माण्हू आहे। 14 को अध याद पियो सिखे, को इना अथे ना, को कुलो अल्लाह, को वज़ू जा फल अल्लाह। 14 लख माण्हू मोहम्मद जो दीन पिया सिखे। नंढायो त अचो मदरसे, वॾायो त हलो राईविंड। हाणे रेंजर्स वारनि मुंहिंजी गाड़ी रोकी कि मौलाना अब इस मुल्क का क्या होगा? मुझे अब ये होगा, तबलीग में सारे जाएंगे, चिल्ले खूब लगाएंगे, बिस्तरा कांधों पे होगा। पाकिस्तान का मतलब क्या? 4 महीने वक्त लगा। 4 महीना अल्लाह जे रस्ते में लगी विया, अखियों रोवण थे, हिरियूं बेड़ा ही पार। हजरत उमर से मदीने में बीठो, हिकिड़ो पोड़ो उठता न थो। हजरत उमर जो किथां आहे? शाम मुल्क मां। जो आयो मदीने अत्तहियात सिखण। पोड़ा ऐं मायूं सुधरनि न, असां अॻ ई सुधरूं।
हाँ ये शिरक ये बिदतूं ये सुखा ये मुकामन ते हलवे जो पाटियूं छो था खणो रनुन जे चवण ते जो त असांजो रिमोट माइन वटि हीअं जो बचण दी हाणे त मुड़ुस खे जनवरी में पगार नथो हाँ हिकिड़े हमरा शादी कई ज़ालम झेड़े कार घर पहुंचे थ्रेशर चालू हाँ रन मां अची फातो करे छा हिकिड़े जो घर आयो चोणस चुप खे वेठा चप बि बिकुड़ी पुट खां पुछे माणे माट के या जो चे अम्मा मूंखे जो सुर्खी खणी ॾे मां भुल में एल्फी खणी ॾिनी हाणे पकड़ खणी अम्मा जा चप खोल या क़यामत ताईं चुप हुजूर फरमायो जे औरत में चार खूबियूं जॾहिं चार अलमरत जा जल्लत कमदा उहा औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े 5 वक्त नमाज पढ़े नमाज नमाज असांजो मायूं नमाज जे वेझो ई कोन अम्मा अत यादि अचे थो ओह रब जलनी ओह इना तेना ओह कुलो वाला ओह सहरा सब यादि राणल मुंहिंजो ईंदो गोॾा भञी वेहंदो उठा जा गोॾा भञी वेहंदो सुधरो सुधरो नानी चपरा सहरा राजू जन ॿुधंदे ई लज्जा दंद तरण लजा मोती अदा दंद भले मेह जे किले ठोकड़ जड़ा सोचो हुजूर फरमायो चार चार खूबियूं जो है औरत में अलमरत हुजा सल्लत खमजा वो औरत जेका 5 वक्त नमाज पढ़े ॾाढा तो जो सुभान अल्लाह छा त खलका या वाह ठेड़ी वारो तहां जो जलस ये वरी पोइ ते प्यारे सन मूं ते एतबार कोने वजा खलका ही खलका अब गर्मी माखे थी ते रड़ियूं तहां था जो इंजन ठरंदी त गाॾा केर छिकी अंग्रेज कुत्ते जे पोयां न लॻो छो था चवन मदरसा बंद कयो जो असां कुरान मां हथ कढिया ओ ठेड़ी वारा तो हथ कढिया अबा पुट घणा थी 5 वॾो छा कंदो आहे डॉक्टर आहे नंढो इंजीनियर आहे उन खां ॿ नंढा मेडिकल में सखर पढ़ंदा आहिनि अञा नंढो उहो केजी में आहे या केजी न आहे कैंची आहे जमण सां केजी में था चढ़ियो तॾहिं त छोरा रब जा इनकारी था थिया हज़रत अली साईं खे हमरा जो अली मूंखे अलाह त ॾेखार हज़रत अली साईं जून जे महीने में मंझंदि जो 2 खां वठी 5 मिंट सिज ॾिस मंझंदि जो सिज केरु ॾिसंदो अखियुनि मां ॻोढ़ा नासुनि मां सिंघ जी निगे अली मां नथो ॾिसी सघे हज़रत अलीअ जो अलाह जो बनायल सिज नथो ॾिसी सघे तोखे अलाह अंग्रेज जे पोयां हलण में असांजी कामयाबी न आहे हाणे हिकिड़े सूट वारे मूंखां पुछियो साईं सूट में नमाज़ थींदी मुंहिंजो तुंहिंजी थींदी जेको तुंहिंजे पोयां बीहंदो उनजी कोन थी चयो उनजी छो मुंहिंजो कैमरा फिट थी पई आहे नमाज़ किथां थी हे सूट पाए टाइयूं पाए बकरीअ वारो कन विझी तूं असांखे वॾो माण्हू थी पियो ॾेखारे इहे सूट सभु 60 रुपए में तू वॾो माण्हू थी वए सूट पाती था तोखे सूट ते नाज़ आहे असांखे मोहम्मद जे सुन्नत ते नाज़ आहे ॾाढा त जो सुभान बुलंद आवाज़ सां और आवाज़ ज़ोर सां हाय चार आवाज़ दुनिया में हूंदा क़यामत कोन ईंदव ॿुधायो मदरसनि जा दुश्मन तव्हां ख़तम थी वेंदव तव्हांजा मनसूबा ख़तम थी वेंदा क़यामत जो सुबुह ताईं मोहम्मद जे क़ुरान जो आवाज़ पहुचंदा जोर से असांखे जेका अंग्रेज पट्टी पढ़े तो मुसलमान हुन जे पोइ हाणे अंग्रेज कहिड़ी पट्टी पढ़ी आहे अब 420 अंग ॾाढो ख़राब आहे सीएन जी भरायो ठेड़ीअ मां 420 लिखी जी आया कंप्यूटर ते सीएन जे वारो छा चवंदो 2 रुपया वधाए ॾियो अंग ॾाढो ख़राब छो वधाए ॾिया पैसा पिणे 420 अंग खराबी ईसाई तो चाहे छो तो चाहे जो असांजो नबी जॾहिं जाओ हो न मिठो मोहम्मद तॾहिं सुबुह जा 4 लॻी 20 मिंट थिया ॾाढा छो न था जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से और आवाज़ से जरा जोर से
तो थे या कुछ आयो तो भागी करे क्या जानी आज गया सुनानो रब के हाने जाम छोरे मुखा के कमरे ते पूछो मोला अल्लाह है मुझे भाई दुनिया पिणे पियो हलाए जेड़ो मोह तेड़ो मोचड़ो जेड़ा रूह तेड़ा खतवा जेड़ा सवाल तेड़ा जवाब कदी भी जायज मसलो कौन पूछना मधु में फर्ज करा हज कदे फर्ज तो दे पी मां जो हक केड़ो ना हजरत आदम जी कब्र किथे आ आदम जे कब्र में तुंजो धंधो केड़ो केड़ी वाला तुजा पैसा जला हाने एकड़े मुखा पूछो हजरत आदम जो ने काव कहीं पड़ियो मुझो मुखे दावत कोन हो तू जो वनी जा हजरत आदम जे ने बेमकसद सवाल है अजाया हे मेराज जो महीनो तारिया छोना दाजो बुलंद आवाज से और आवाज से जरा जोर से बुलंद आवाज मेराज जो महीनो मेराज 1.25 लाख नबियन मेराज फर्श ते क्यों मिठे मोहम्मद मेराज अर्श ते क्यों दादा 1.25 लाख नबियन जो मेराज इम्तिहान हो मिठे मोहम्मद जो मेराज इनाम इम्तिहान असांजे नबी ते दुनिया में आया दुखन का पो सुख मिलंदो आ त दुख विसरी वेंदो आ के माण्हू जा 10 रुपया किरी पवन गोलींदे 500 रुपया मिली वञन 10 याद रहंदा न पोको पुछंदो अरे मिट्टी में छा पियो करे मिड़ी रात पियो केडा रांद न पियो केडे 500 याद ई तडी के रोजा याद हुंदा न असांजे नबी के वडा दुख मिला जैसा नबी से मेराज थे विया अम्मा खदीजा साण जो विसाल जनाब अबू तालिब जे जुदाई जो गम 3 साल शोबे अबी तालिब में बद मक्के वारन जो जुदायूं दुश्मनन नबी से तन्हा थी पिया रब चो जिब्रील मन मुझे सोने मोहम्मद के वठिया 7 आसमान देखार सरीकुल कलाम देखार रब देखार अर्श कुर्सी देखार वठिया मां रब पांजो दीदार कराया मोहम्मद जा सब दुख लई वजन दादी हद जो सुभान अल्लाह बोलांगा हाने पे मुखा के कमरे पूछे साईं नबी से मेराज ते विया मुझो हा जे अकुल न थो मने मथे थद जा इलाका गर्मी जा इलाका मथे हवा आए कोन बिना ऑक्सीजन जे मानू रही न थो सके साइंस नथी मने मुझो चरिया अकुल न थो मने मुझो आईनो खणी पांजो बूथ दुस बेकार कतरे मां हेड़ो शहजादो सो बे टिन हुंदा हिन में इते अकुल कम करे दो रब तो चे जे रब हेड़ो शहजादो टिन उंदाहन में पैदा कयो आ न उन ताकत वारे रब मोहम्मद के अर्श ते घुरायो असल में असा रब के नता सुञाण हर शे सुञा मोबाइल सुञा दव टीवी सुञा दव इंटरनेट सुञा दव फेसबुक सुञा दव रब नता सुञाणो हाने पे हिकिड़ो हमरा अचे मुला साइंस जो कमाल ॾिस मुझे बुधा जे रिमोट ते टीवी ऑटोमेटिक मुझो इंसान सजो ऑटोमेटिक हाँ ये जो ता भत खादो इन्हनि खाए जलसे वारनि भत खायो त हिननि को मजूर क्या जा वात पठन हला न ता भत जो गिराव खणी हितां दो वात पाए जड़ो खैरपुर वारो पाठो खोलियो असंजो वात ऑटोमेटिक आ अख ऑटोमेटिक आ कन्न ऑटोमेटिक आ नक त एड़ो ऑटोमेटिक आ रुगो थोड़ो एक्सीलेटर ते पैर दे सजी ठेड़ी जी रिपोर्ट बुधाइंदो त हलवो किथे चढ़ियो अन्या जे पाण के ऑटोमेटिक दिसणो तव न वञो बाथरूम में कोई बटन कोने रुगो वेहण जी देर फतबारक अल्लाह आसनुल खालिकीन दुनिया की तारीफ करना वाला तारीफ उन रब जी कर जो आसमान के बिना तंबन के बिहारी वा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उन रब के सजा मिठे मोहम्मद के रब अर्श ते घरा रब के जात जो कसम असा जी कामयाबी मोहम्मद के गुलामी में बिलाल सैयद कोने हबशिया पांजो कोने परावा बूरो कोने कारोवा मक्के मदीने जो कोने हबश जो मेरा जवारी रहा गुम्मे परसत जुत्ती जो आवाज अर्श ते पे दादी हाँ जोर जा नबी संग मेरा जवारी रात रब सद कयो ओ सोना मोहम्मद उम्मत के चेजा त पी मां जी इज्जत कर असा के त पी वणे न दो
ये गाड़ी ते लिखायो थे अमर जी दुआ पिणे धाड़े लो हो जा न सतायो अब्बे के अबो जन्नत जो गेट अब्बे जा हक अम्मा जा हक न्याणी जा हक पाड़े जा हक ज़ाल जा हक मस्जिद जा हक कुरान जा हक मज़ूर जा हक खुदा जो कसम जे बुधाया त मिठे मोहम्मद बुधाया हाणे पहिरीं महीने मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हाई ऐं नबी से मदीने पाक में वेठा माण्हुनि हथ पे ॾिनो हिकिड़े नौजवान हथ ॾिनो उनजे हथनि में लिफो पाण फरमायो तुंहिंजे हथ में लिफा छो चइसि मां मज़ूर आहे मज़ूरी कंदो आहियां जबल चुकींदो आहियां हथनि में लिफा हुज़ूर उनजे हथ खे छिके मिठे मोहम्मद चुमी ॾिनसि ॾाढा छो न दाजो हाय रब जे ज़ात जो कसम काइनात में मज़ूरनि जा हक़ जो ऐलान कयो आहे त असांजे आका मिठे मोहम्मद कयो आहे वॾा माण्हू त ग़रीबनि जो रत था चूसनि हाणे कमंदो लथो काठियूं 400 रुपया माण्हू कमंदो 110 रुपया ॿुॾी मर्रो गंजा इहा हुकूमत थी आहे खुदा जो कसम इस्लाम ज़ुल्म बर्दाश्त न कंदो काबतुल्लाह जो तवाफ पियो हले हबश जो बादशाह नओ मुसलमान काबे जो तवाफ पियो करे हिकिड़े ग़रीब जी चादर ते लत अची वियसि ग़रीब खे चंबो आहे ग़रीब जे परे ग़रीब आयो हज़रत उमर सोना उमर तुंहिंजे हुकूमत में असां न ज़ुल्म ये ख़ैर त आहे फलाणे मुल्क जो बादशाह नओ मुसलमान जो काबे में रश लगी पई चादर ते लत अचे मूंखे चंबो आहे हज़रत उमर घुरायो हेॾे हेॾे छो हिन ग़रीब खे चंबो आहे से मूंखे मुंहिंजे चादर ते लत न हज़रत उमर फरमाए पोइ काबो तुंहिंजो आहे जा काबे में सभिनी जो हक़ आहे हज़रत उमर ग़रीब खे जो हाणे चंबो ग़रीब जो चंबो जहिड़ी गदह जी लत ग़रीबनि खे ताक़त आहे न शुगर न प्लेट पे वॾनि माण्हुनि खे त निंड बि नथी अचे हाणे हैदराबाद में मूंखे हिकिड़ो MPA साहब मिलियो चइसि तूं बेटा इहे ते थो रहे मूंखे को तावीज़ ॾे मुंहिंजो छा थियो आहे चए मूंखे निंड नथी अचे मां लप गोरियुनि जी खाईंदो आहियां तॾहिं कलाकु सुम्हंदो आहियां लप गोरियुनि जी खाईंदो आहियां ऐं हिननि ठेड़ीअ जे ग़रीबनि खे रोड ते हंधि विझी ॾे गोगरे जा ठका जहिड़ो जनरेटर पियो हले वॾा माण्हू ताक़त जूं गोरियूं खाइनि निंड जूं गोरियूं खाइनि हाणे असां वटि हिकिड़ो 60,000 में ॾंद विझाया आयो आहे डॉक्टर जो गरम चांहि न पीजा थधो पाणी न पीजा निछ अचे त वात न पटिजा निछ में वात कीअं बंदि थींदी पाण पियो ॿुधाइजे मां कमरे में वेठो हुअमि दरी खोलियल हुई निछ जो आई त ॾंद वञी रोड ते किरिया ज़ालिमनि जा साधारी न ॾिया हक़ जे आलिमनि जो साथ असांजी जमात या मेहनत हाणे असां बिरछा में जलसो करायो डॉक्टर साहब याद में 28 दिसंबर जलसो ख़त्म थियो हिकिड़ो माण्हू रोए पियो मुंहिंजो छो थो रोए चइसि मां शियो आहियां मां सुन्नी न आहियां मां देवबंदी न आहियां मां तव्हां जमात जो न आहियां मुंहिंजो रोए छो थो जे डॉक्टर जी शहादत खां पोइ पक पई आहे त हुसैनी काफ़िलो जमियत वारनि ॾाढा छो न था जो सुभाणे अल्लाह बुलंद आवाज़ सां सॼी दुनिया कावड़ी वेठी आहे अमेरिका चए थो देवबंदी न हुजनि ईरान चए थो देवबंदी न हुजनि यहूदी चवनि था देवबंदी न हुजनि ईसाई चवनि था देवबंदी न हुजनि हे असां वारी कंजी सरकार चए थी देवबंदी न हुजनि पर रब थो चए देवबंदी क़यामत ताईं हलंदा छो त दीन जी चौकी मां रब देवबंदनि जे हवाले करे छॾी ज़ोर सां ज़रूरत हिननि वटि आहे मुक़ाबिलो हिननि वटि आहे दबदबो हिननि वटि आहे ॿिया हिन वाणियूं वठी आयो बंदूक हा बंदूक त आंदई फायर कीअं करे फायर लाइ त ठेड़ीअ वारनि जी दिलि खपे सो ॿिए वाणे खे चए मूंखे झले बि त मां फायर कयां ॿिए चयो टे खे टे जो चौथे खे चौथे नम वाणिया हिकिड़े खे झले बीठा हाणे हवाई फायर पियो करे डज़ जो के नम ई वाणिया किरी पिया हिननि खे मारणो चोरनि खे धाड़ेलनि खे दहशतगर्दनि खे हे वरी सीटिया मुलनि ते बीठा आहिनि मदरसा भाई हाणे मूंखे हिकिड़े पुलिस वारे पुछो मदरसा कॾहिं खां शुरू थिया मुंहिंजो हज़रत आदम खां शुरू हुयो जे भला नबी साईं जे ज़माने में मदरसो हुयो मुंहिंजो हा असां बि सुबुह जो थलो मिठे मोहम्मद जो मदरसो आहे जे भला मथे मदरसो आहे मुंहिंजो सतें आसमान ते नबी साईं फरमा मेराज वारी राज मां मोहम्मद वियो सतें आसमान ते हिकिड़ी कोठी ठहियल आहे उनजे भित खे हिकिड़ो हमरा टे कॾहिं वेठो अची ॾाड़ीअ सां माण्हू साम्हूं क़ुर पिया पढ़नि पुछ में केरु आहे जिबरील जो इब्राहिम अलैहिस्सलाम
इब्राहिम अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम ए पढ़ने वाला उहे न जेके कुरान पढ़ंदे पढ़ंदे अध में मरी वेंदा ये पूरो जी इब्राहिम अलैहिस्सलाम पढ़ो कुरान पढ़ो पढ़ो कुरान क्रिकेट जी मुंदा है अच्छी दारी असां बैठ कर शका भी जो हने क्रिकेट है छोरा हमारा तो क़यामत तई मैच मांदा कोन थी जमल अचो त टीवी ते वातरा मैच पे है पो चाचा बियो खेडे जा मैच पे दुकान छुटो कर मैच पे कुरान पढ़ने जी मुंद काने वा पढ़ायो ना अच्छी गाड़ी थी वही तवा तबे कायदो खणी अची कारी शबीर वट वे जे पढ़ंदे पढ़ंदे मरी वई ना पूरो वनी इब्राहिम अलैहिस्सलाम हजरत उमर से मदीने में बीठो हिकिड़ो पोड़ो उठत हल थो हजरत उमर जो किथां आयो आहे शाम मुल्क मां जो आयो मदीने अतहियात सिखण पोड़ा ये कम जा असां पोड़ा रुगो नास ॾियण में पोइ सॼा ॾींहं नास ॾेई ॾेई नासूं जहिड़ो मोटरसाइकिल जो सालन जा हराम जो थी न सघे हजरत उमर जो किथां आहे शाम मुल्क मां जो आयो मदीने अतहियात सिखण मानी खाधी थई न घणा महीना लगे 3 महीना लगा 3 महीना अतहियात ला मंजिल हाँ हजरत उमर जे अखियुनि मां ॻोड़ा वही विया हजरत उमर रोई पियो जे मुबारक थी अतहियात ला एडी मंजिल कई थी त रब तो ते जन्नत वाजिब करे छॾी ज़ोर सां पोइ पुलिस वारे जो साईं असांखे हुकूमत मोकिलियो आहे त मदरसो बंदि करायो मुंहिंजो अचु मदरसे तुंहिंजो सूट 7 टुकर न कयां त मूंखे हिननि खे चऊं हाड़े मारियो हिननि खां थोरी भुल थी हमरा रखी मुल्ले सां यारी पोइ मुल्ले खे चए मूंखे सभु दुआऊं पकियूं करा मुंहुं धोअण जी दुआ मथे जी दुआ पेरनि धोअण जी दुआ ॿाहुनि धोअण जी दुआ नक में पाणी विझण जी दुआ सभु दुआऊं पकियूं करा त हे जो वियो बाथरूम में त पाकाई जो करे पियो त नक वारी दुआ पियो पढ़े त मुल्लो ॿाहिरां बीठो हो अरे हा हे छा पियो करे जे दुआ साॻी आहे सोराख मटिजी वियो हिननि जी बि ड्यूटी साॻी आहे पर अंधारो गो हिकिड़ी ॻाल्हि में पर जे दुआ साॻी आहे सोराख मटी सदके असां मोहम्मद जो गुलाम हो यादि रखो हज़रत उमर से काफ़िरनि सां लड़ण पियो वञे फौज त्याग अटेंशन 3 ॾींहं हज़रत उमर वियो हले 3 ॾींहंनि खां पोइ मोटिया फौजन जो साईं काॾे वियो ॿुधायो ई कोन कि सुभाणे जाॾे पाण हलंदासीं विच में जबल ईंदा विच में दरिया विच में ज़मीन मां उमर 3 सां ॻाल्हाइणु साईं तव्हां जबलनि खे छा चओ जे मां जबलनि खे जो जबल हो सुभाणे मोहम्मद जा ग़ुलाम कलमो खणी तव्हांखे किरास कंदा कहिड़ी ड्यूटी ॾींदो जबलन जो असां आयूं त पत्थर पर मोहम्मद जे ग़ुलामनि जे हेठों अल्लाह आयूं त पत्थर पर मेण बणिजी मोहम्मद जे ग़ुलामनि जा कदम चुमंदासीं ॾाढा छो नथा चओ सुभाणे अल्लाह बुलंद आवाज़ सां और आवाज़ जे मां ज़मीन खे जो धरती कहिड़ी ड्यूटी ॾींदी जे मां कागज़ वांगुरु वेड़जी मोहम्मद जे ग़ुलामनि जा कदम चुमंदासीं मां दरिया खे जो दरिया सुभाणे नबीअ जा ग़ुलाम ईंदा कहिड़ी ड्यूटी ॾींदे जे उमर बेड़ी न हुजे न फौज खे चइजां बिस्मिल्लाह पढ़ो मोहम्मद ते कलमो पढ़ो कलमो कलमो टेड़ीअ वारा तॾहिं हदीस में माण्हू मरण वारो थिए न चौधारी कलमो पढ़ो हे वरी पीउ मरंदो छोरा मथां बि बाबा मूंखे सुञाणे थो हो पियो मरे तोखे सुञाणे हाणे तोखे सुञाणे परणाईंदो जा ऐं मां झोली जो झलियां छोरनि खे परणायो ख़ुदा खे हे पियो चवंदो सारियूं खणा कणक खणा कमंदो खणा खजनि जा पैसा मिलनि तो त 3 फसल कया छोरे जा त 6 फसल विया शादी अधु दीन अथव अधु ॿुधो छड़ऊ शादी कयो न त ईअं सवड़ में जाठा हणी मरी वेंदा ऐं जंहिंजी शादी नथी थिए न उन्हनि खे मां पैकेज ॾियूं थो वञा माठ करे मस्जिद मां ॿोहारी ॾियणु शुरू कयो अलाह कंदो उतां शादी थींदव जा तो मरो था मस्जिद 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 सां त असांजी लॻे ई नथी मस्जिद खां 104 डिग्री बुखार आहे
ही वेठो आहे होटल ते 3 कलाक खैरा जो सिर जो खैरा जंहिंजी माउ खैरा हुजे पिणा तो खूनी हुजे ये छोरा सुधरा हज़रत पीरान पीर महबूब सुभानी अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे जाओ थोड़ो वॾो थियो पंहिंजे माउ खे चए अम्मा मोकल ॾे त मोहम्मद जो क़ुरान त पढ़ी अचां ॾाढा छो नथा चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां और आवाज़ त मां छा जो बच्चा मां तोखे पाण खां त परे करे सघां थी पर मोहम्मद जे क़ुरान खां तोखे परे नथी करे सघां मां अहिड़ी हुजे असां मायूं सॼी राति वेठियूं ड्रामे ते अध मां छोरो थियो हीअ अध ड्रामे मां उथी आ मरो निभागा जे बंदड़नि में भुजा जलिया पी जा पेर धोंदा पोइ भगा बीठा साईं गुलाम शबीर तावीज़ तॾहिं छोरे खे गीचे में ॿधा तावीज़ न ॿध ट्रैक्टर जी कीण ॿध हथ सां त तो छोरे जो बेड़ो बाड़िया ॼण बच्चे खे मदरसे पई मोकिले त महिल नेड़ ते चुमी ॾेई भाकुर पाए 40 तिरहम ॾेई मां बच्चे खे छाजो ओ बच्चा ओ अब्दुल कादिर जी अम्मा कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाइजां मां पई चए मां असां त कूड़ सेखारियूं था आयो को कर्ज़ी दर ते बाबा चाचो लखानो आयो चए तो 3 लख ॾे जे चवेसि त मां कोन्हे हको हाणे ॿार हिननि खे कूड़ न ईंदो ई कोन्हे हे आयो चाचा बाबा चवई थो त मां कोन्हे हको हीअ जेका आहिनि ही निभागी त कूड़ जो घर आहे ऐं चैन जाइन ते ज़रूरु वॼंदी मानी खाईंदो वॼंदी अध सिरोटे जहिड़ो गिरह हुआ त मानी खाईंदो वॼंदी बाथरूम में वेंदो वॼंदी मस्जिद में वेंदो वॼंदी चौथो टाइम अञा ॾुखियो आहे सगरा सम्झी विया वरी निभागी आहे ख़ुदा जो कसम बचायो पाण के कूड़ का नबी सही हर जुम्मे थे ये हदीस पढ़ंदा हुजूर फरमायो असद को यंजी ओ टेड़ी वाला मोहम्मद जो ऐलान हर जुम्मे थे हुजूर फरमायो सच में निजात है सच में छुटकारा सच में कामयाबी है सच तभी तो नच जोर से हे तो कूड़ कूड़ खां सवा धंधो ई कोन्हे मच्छी वारो आयो ठेड़ीअ में मच्छी कपाइण होको कहिड़ो पियो ॾे ताज़ी मच्छी दरिया जी दरिया में वारी पई उॾामे हिन खीर वारा त जुती सूदा जन्नती इन्हनि खे त 7 खून माफ़ मुसलमान कूड़ो नबी समझ को मानो है या रसूल अल्लाह मैं 4 गुनाह कंदो हा हिकड़ो छॾी दुसि जेको चओ कहिड़ा शराब पीअंदो हा चोरी कंदो हा ज़िना कंदो हा कूड़ हणंदो हा हुजूर फरमायो कूड़ छॾे चइसि वाइदो अॼु खां पोइ कूड़ न खा आयो घर शराब जी बोतल हथ में चए शराब पिया सुभाणे मिठो मोहम्मद पुछे शराब पीतो ई कूड़ ॻाल्हायां कॾहिं शराब मां हथ वरी वे पे चोरी थे चोरी कया सुभाणे मिठो मोहम्मद पुछे चोरी कई कूड़ हणा कॾहिं 3 ॾींहंनि खां पोइ या रसूल अल्लाह मां तव्हांजो कूड़ छॾ मां 4 ई गुनाह छॾे ॾिना कूड़ पाड़ा गुनाह जी हाणे 1 अप्रैल ते छा कयूं असांजे बदीर में ॿेर जे बुंड खे रंधो हणी कफन पाराए लाश करे खट ते रखी बाज़ार में खणी आया हाणे बाज़ार में जो लाश खट ते सभिनी ने बाज़ार बंद कई दुकान बंद अची लाश के कुल्हो ॾिनो अशहदु अल्लाह इलाहा अशहदु अल्लाह वठो जिन ठाहियो उहे निकिरी विया जिन कुल्हो ॾिनो उहे फासी आ लाश बेड़ा मरी वियासीं कहिड़े निभागे जो जनाज़ो आहे धणी वेझा कोन्हनि खे नेठि चऊं लायो त मुंहुं त ॾिसूंसि लायो हेठि बूथ जो खोलियो अड़े ॿेर जो बुंड उनमें पर्ची लगी पई आहे चई अप्रैल फूल आई तुंहिंजो मुसलमान बचायो कूड़ का कूड़ में तबाही आहे असां कूड़ गच्छा मूंखे बि हिकिड़ो माण्हू चए मां चालाक आहियां क़बर में बि चालाकी कंदुसि मुंहिंजो कीअं जे मलाइक पुछण ईंदा त चवंदो माना हाणे त 2 ॼणा पुछी विया आहिनि वरी मुझे वो ठेड़ी कोने कबर आ मरो त नासुन मां लसी कढनी
कब्र में तो चालाकी करे उते ॾाढ न हलंदा उते तकब्बुर आहे हिते न कर तकब्बुर वॾाई हिकिड़े हथ में मोबाइल ॿिए हथ में मोबाइल काटन जा कपिड़ा वञे पियो सीट पो जहिड़ो टायर में हवाए पई पई अरे ख़ुदा जो खौफ तॾहिं त बेटाई रहमतुल्लाह अलैह पाव 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 जो जेको वटो आहे न उन पाव खे खणी चुमी ॾिने माण्हुनि जो साईं छो चई शाबस आहे हिनखे जो पाव सॾायो अथई न त सॼी दुनिया शेर पई सॾाए चई शाबस आहे हिनखे पर अॼु त शेर बि न हर कोई सवा शेर आहे शेर ते बि छल घुराइजी थिए अल्लाह हज़रत उमर से फौज वठी आयो दरिया जे किनारे फौजन जो से बेड़ी कोने जे बिस्मिल्लाह पढ़ो मोहम्मद ते कलमो पढ़ो छलांग लगायो दरिया सॼी फौज दरिया पार हिक हिक फौजी खां पुछे तुझे काजे किरी त कोने तुझे काजे किरी त कोने तुझे काजे हिकड़े फौजी से मुंहिंजो प्यालो किरी पियो पानी पियण हज़रत उमर आयो दरिया के जे प्यालो वापस कर न त क़यामत जे ॾींहुं मिठे मोहम्मद वटि मयारी कर अल्लाह हज़रत उमर हक लॻई हिक चोली ॿी चोली टी चोली प्यालो ॿाहिरि अची किरियो दरिया चयो उमर खण प्यालो क़यामत जे ॾींहुं मोहम्मद वटि मूंखे मयारी न कजे दरिया तुंहिंजो नौकर जबल तुंहिंजा नौकर ज़मीर तुंहिंजी नौकर काइनात तुंहिंजी नौकर तू मोहम्मद जो गुलाम थे असांखे त ॾुख आहे पाकिस्तान हाणे सऊदीअ ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त असां वारनि कहिड़ो फ़ैसिलो कयो असां ग़ैर जानिबदार रहंदासीं जॾहिं बोर्ड अचे त कंबल सऊदी मोकिले बुख मरूं त इमदाद जा जहाज़ ओॾों अचनि नवाज़ शरीफ खे मुशरफ लाकब में तो मच्छर मच्छर सऊदी वाला छॾायो मच्छर पिया खाइनि गंजा त तोखे सऊदी अचाया हाणे पियो चए त मां ग़ैर जान मौलाना फजल रहमान अपील कई आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट खे त बिना मशर सऊदी अरब जी हिमायत कयो जेकॾहिं न मौलाना फजल रहमान ऐलान कयो त इंशाअल्लाह पाकिस्तान जो 16 करोड़ अवाम मैदान ते निकिरी हरमन जे हिफ़ाज़त जे लाइ हीअ पंहिंजी जान मोहम्मद जे मके मदीने ते क़ुर्बान करे छॾी केड़ा केड़ा मुजाहिद जो भाई हथ त बुलंद कयो भाई हथ हे मलंग था मके मदीने ते कब्ज़ो कन मलंगन के ठेड़ीअ वारनि एड़ा पादर हया अञा भी ठेड़ीअ वारा जेरा तई मलंग कम एड़ो कंदासीं जो भंग भी विसरी वेंदा चो आलमन जो साथ ॾींदासीं हक वारनि जो साथ ॾींदासीं जमीयत वारनि जो साथ ॾींदासीं मौलाना फजल रहमान जो साथ ॾींदासीं मौलाना रात जो साथ ॾींदासीं हक जे लाइ सिर तरीअ ते खणी मोहम्मद जे क़ुरान जे लाइ लड़ंदे 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 शहीद थी जन्नत में डॉक्टर खालिद सां मुलाक़ात कंदासीं अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ये हुआ भिटशा खां आयल मेहमान हज़रत मौलाना असदुल्ला खोड़ो साहब जै बेहतरीन अंदाज में तव्हां जाड़ो खिताब फरमायो।